अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम ॾिया ॾिया लाट में सतार सरोही अॼु जी ॻाल्हि सां हाज़िर थियो आहे। अॼु असां जंहिं मौज़ूअ ते ॻाल्हाईंदासीं उन मौज़ूअ जी इंतिहाई घणी अहमियत आहे ऐं उहो मौज़ू आहे मादरी ॿोलियुनि जी अहमियत ऐं असांजो पंहिंजी मादरी या माउ ॿोलीअ ॾांहुं जेका असांजो रवैयो आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऑब्ज़र्वेशन्स में ये ॻाल्हियूं आयूं आहिनि त असां पंहिंजे मादरी ॿोलीअ खे अहमियत ॾियण बजाए ॿियनि ॿोलियुनि खे हद खां वधीक अहमियत ॾेई रहिया आहियूं। नतीजे में असांजी जेका माउ ॿोली आहे उहा मुसलसिल असांजे रवैयनि जे अताब जो शिकार थी रही आहे। हाणे दुनिया में माउ ॿोली या मादरी ॿोलीअ जी जेका अहमियत आहे, दुनिया जा समूरा एंथ्रोपोलॉजिस्ट, इंसानी नफ़्सियात जा माहिर ऐं एजुकेशनिस्ट ऐं सोशल साइंसिस जा माहिर इन नतीजे ते पहुता आहिनि त जेका माउ ॿोली आहे उहा सभ खां वधीक असराइते नमूने सां कम्युनिकेट थिए थी। उन जा असराइते नमूने सां जेके समाजी कार्य आहिनि उहे तॾहिं ई सर्व थियनि था जॾहिं माउ ॿोली खे जोगी इम्पोर्टेंस ॾियूं था। असां वटि बदकिस्मती इहा आहे त असां बतौर जॾहिं सिंधी क़ौम पंहिंजो पाण खे ॾिसूं था त हिकिड़ी ॻाल्हि ते असांखे फ़ख़ुरु करिणो आहे ऐं करणु बि घुरिजे ऐं इहो असां फ़ख़ुरु कंदा बि आहियूं त असांजी ॿोली हज़ारे सालनि जी तहज़ीब जी वारिस आहे। याने दुनिया में सभ खां पुराणी तरीन ॿोली असांजी आहे। सभ खां वधीक तहज़ीब याफ़्ता महज़िब याफ़्ता क़ौम सिंधी क़ौम आहे, जंहिंजी ॻाल्हि असां मुंहं जे दड़े जे आसारनि जी खोटाईअ खां पोइ वसूख़ सां चऊं था। दुनिया बि इन ॻाल्हि खे मञे चुकी आहे त हज़ारे सालनि खां सिंधी मुंहं जे दड़े जी तहज़ीब जा वारिस आहिनि ऐं मुंहं जे दड़े जी ॿोली जेतोणीकि अञा ताईं डीकोड न थी आहे, पर जेके माहिरनि जेका हतमी राय क़ाइमु कई आहे उहा इहा क़ाइमु कई आहे त मुंहं जे दड़े में यानी 5000 साढा 5000 साल अॻु जेका ॿोली ॻाल्हाई वेंदी हुई सा सिंधी ॿोली हुई। हाणे उनजी लिपि कहिड़ी आहे उहा जॾहिं उहा लिपि डीकोड थींदी तॾहिं असां अंदाज़ो लॻाए सघंदासीं त उन वक़्तु असां सिंधी ॿोली त ॻाल्हाईंदा हुआसीं, पर उहा कहिड़ी लिपि में ॻाल्हाईंदा हुआसीं इहो त पोइ जो ॻाल्हि आहे। हाणे अचूं था इन ॻाल्हि ते त जेका मादरी ॿोली आहे उनजी अहमियत कहिड़ी आहे। हाणे दुनिया जा जेके माहिर आहिनि उहे चवनि था त ॿार सभ खां पहिरियां जेका माउ जे पेट में ॿोली ॿुधंदो आहे उहा ॿोली हूंदी आहे जेका उनजी माउ या उनजो पीउ ॻाल्हाईंदो आहे या उनजे घर वारा ॻाल्हाईंदा आहिनि। याने ॿार जे समातुनि ताईं जेको पहिरियों आवाज़ु वेंदो आहे उहो वेंदो आहे उनजी माउ ॿोलीअ जो। हाणे इन ॻाल्हि खे गौर सां ॾिसिजो त ॿार जी समातुनि जो कनेक्शन माउ जे पेट में जुड़े थो, जंहिं ॿोलीअ सां उन ॿोलीअ खे चऊं था मदर लैंग्वेज माना माउ ॿोली। हाणे जॾहिं ॿार वॾो थिए थो, जॾहिं उनजी परवरिश माना उन माउ जे पेट में उनजी डेवलपमेंट थिए थी, ओसर थिए थी, तॾहिं खां उनजी कनेक्शन पंहिंजी माउ ॿोलीअ सां जुड़े थो ऐं पोइ जॾहिं उहो ॿारु पैदा थिए थो त सभ खां पहिरियां उनजे आवाज़ कननि ते जेके आवाज़ पहुचनि था उहे बि उनजी माउ ॿोलीअ जा आवाज़ पहुचनि था। नेल्सन मंडेला जो हिकिड़ो कॉल आहे जेको मां तव्हां सां शेयर करणु ज़रूरु सम्झां थो। उहो इहो आहे त नेल्सन मंडेला चयो आहे त जॾहिं के ॿ माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि ऐं जॾहिं बि को माण्हू तव्हां सां ॻाल्हाईंदो आहे ऐं उहो हिकु अहिड़ी ॿोली में ॻाल्हाईंदो आहे जंहिंखे तव्हां सम्झंदा आहियो त उनजी ॻाल्हि ॿोल अव्हां जे दिमाग़ ताईं पहुचंदी आहे। पर जॾहिं को अहिड़ो माण्हू ॻाल्हाईंदो आहे ऐं अहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदो आहे जेका तव्हांजी मदर लैंग्वेज आहे, माउ ॿोली आहे, तव्हांजी पंहिंजी ॿोली आहे, त उनजी ॻाल्हि दिमाग़ जे रस्ते खां थींदी थींदी तव्हांजे रूह जे पाताल ताईं पहुचंदी आहे ऐं उनजो इम्पैक्ट, उनजो असरु, इफेक्टिवनेस उन ॿोलीअ जी तव्हां जे रूह ताईं पहुचंदी आहे। याने साबित इहो थियो त दुनिया में सभ खां वधीक अट्रैक्शन कंहिं बि ॿार लाइ जेका आहे उहा आहे मादरी ॿोलीअ जी। छाकाणि त माउ जी ॿोलीअ में कम्युनिकेशन वधीक आसान थिए थी, माउ जी ॿोलीअ में कम्युनिकेशन जा वधीक सुठा असर पवनि था ऐं ॿार जो जेको कॉग्नेटिव प्रोसेस आहे याने ॿार जी जेका ज़हनी ओसर आहे उन ओसर में मदर लैंग्वेज जो जा कम्युनिकेशन गुर वधीक अहमियत अख्तियार कनि था। इहा ॻाल्हि प्रूव्ड आहे, सोशल साइंटिस्ट बि इहा ॻाल्हि प्रूव करे चुका आहिनि ऐं असांजा एंथ्रोपोलॉजिस्ट, इंसानी नफ़्सियात जा माहिर उहे बि इन ॻाल्हि ते पहुता आहिनि त सभ खां पहिरियों कम्युनिकेशन माउ जी ॿोलीअ में थिए थो त इनजे करे माउ जी ॿोलीअ में ॿारु सोचे बि थो, माउ जी ॿोलीअ में ॿारु परोड़े बि थो, ऑब्ज़र्वेशन बि करे थो ऐं इज़हारे, छाकाणि त ॿोली एक्सप्रेशन आहे, ॿोली इज़हार आहे, त इनजे करे कंहिं बि ॿार जे लाइ पंहिंजी माउ जी ॿोलीअ में वधीक आसानी सां कम्युनिकेशन करणु आसान आहे, सवली आहे। त एसि ताईं त ॿोलीअ जी इम्पोर्टेंस असां सम्झी विया आहियूं त माउ जी ॿोलीअ जी अहमियत केतिरी आहे। अच्छा, हाणे दुनिया में
जेके क़ौमूं पंहिंजी माउ जी ॿोली मादरी ॿोलीअ खे अहमियत ॾियनि थियूं, उन में पंहिंजो इल्मु हासिलु कनि थियूं, उन में सोचनि थियूं, उन में ई साइंसदान पैदा कनि थियूं, उहे ई क़ौमूं तरक़ी कनि थियूं। असांजे साम्हूं ख़ुदि चाइना जो मिसाल आहे, असांजे साम्हूं जापान जो मिसाल आहे, कोरिया जो मिसाल आहे, ऐं दुनिया जे घणनि मुल्कनि, जर्मनी जो मिसाल तव्हांजे यादि आहे। इन्हनि मुल्कनि जी तरक़ीअ जो राज़ सिर्फ़ु इन्हनि जी मादरी ॿोलीअ में आहे। असां वटि जेको मादरी ॿोलीअ सां रवैयो नेगेटिव आहे या नाकारी आहे, या ईअं सम्झो त नज़रअंदाज़ करण वारो रवैयो आहे, उन जे पोयां जेको लॉजिक आहे असांजो आम तौर ते असां सम्झूं था पिया त दुनिया में तरक़ी करणी आहे त पोइ असांखे अंग्रेज़ीअ में इल्मु हासिलु करिणो आहे, अंग्रेज़ीअ में ॻाल्हाइणो आहे, न त असां तरक़ी न करे सघंदासीं। उर्दूअ में ॻाल्हाइणो आहे, उर्दूअ में कम्युनिकेट करिणो आहे, तॾहिं असां तरक़ी करे सघंदासीं, अदरवाइज़ न करे सघंदासीं। हीउ जेको असांजो रवैयो आहे उहो ॾाढो मनफ़ी आहे, ॾुखोईंदड़ आहे ॿोलीअ जे लाइ। मां तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां त असांजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हिकु वॾो ख़ज़ानो आहे, उनजो रिसालो असां वटि वॾो ख़ज़ानो आहे। लतीफ़ साईं पंहिंजे दौर में पहिरियों भेरो पंहिंजी ॿोलीअ खे ओन कयो, ऐं उन वक़्तु ओन कयईं जॾहिं फ़ारसी ज़बान में शाइरी थींदी हुई, ऐं चङा भला शाइर फ़ारसी ॿोलीअ में शाइरी कंदे ख़ुशीअ में न मापंदा हुआ, दरबारी ॿोली अख़्तियार कंदा हुआ, ऐं वक़्त जे हुकूमतुनि खे ख़ुशि कंदा हुआ। उन दौर में असांजे लतीफ़ साईं पंहिंजी माउ ॿोली यानी सिंधी ॿोलीअ में शाइरी कई। ऐं लतीफ़ साईं जो शेर आहे त जे तूं सिखें पारसी त गोलो तूं ई ग़ुलाम, उञो तां आब घुरे बुखियो तां ताम, आमन संदो आम ख़ासन संदो न थिए। लतीफ़ साईं चए थो त जेकॾहिं तूं फ़ारसी ॿोली सिखे, हाणे उन दौर में मज़ाहमत ॾिसो लतीफ़ साईं जी कहिड़ी आहे। फ़ारसी ॿोली जेकॾहिं तूं अख़्तियार कई ऐं पंहिंजी सिंधीअ खे नज़रअंदाज़ करे छॾियो त तो जहिड़ो को गोलो ग़ुलाम आहे ई कोन। लतीफ़ साईं भेर जो ॾोके ते उन वक़्त जे रवायतुनि खे रवायतुनि खे रद्द कयो, उन दौर में मज़ाहमत कई, ऐं सभ खां पहिरियां हुन पंहिंजी माउ ॿोलीअ खे हंजु वरितो ऐं माउ ॿोलीअ में शाइरी करण में हुन फ़ख़ुरु महसूसु कयो। अॼु असां वटि सभ खां वॾो दस्तावेज़ जेकॾहिं आहे त उहो लतीफ़ साईं जो रिसालो आहे, जंहिं ते असां फ़ख़ुरु कयूं था ऐं दुनिया खे ॿुधायूं था त असां वटि लतीफ़ साईं जहिड़ो बाकमाल अज़ीम शाइर मौजूदु आहे। लतीफ़ साईं अज़ीम इन जे करे आहे जो हुन पंहिंजी माउ ॿोलीअ में शाइरी कई। जेकॾहिं हू फ़ारसीअ में करे हा त अॼु हुनखे उहो रुतबो न मिले हा जेको सिंधी क़ौम हुनखे ॾिए थी ऐं जेको आलम हुनखे ॾिए थो। लतीफ़ साईं जो हिकिड़ो ॿियो शेर आहे त पयम पठाणनि सी ॿोली ॿी म ॿुझनि, आऊं सिंधीअ जो सयो कयां हू पारसियूं पुछनि, मूं पिणु मुलातनि सतूं सूर पिराया। हाणे लतीफ़ साईं पंहिंजी शाइरीअ जे ज़रिए इहो पैगाम ॾिनो त पंहिंजी ॿोली आहे। अच्छा, हाणे हिकिड़ो डिस्कस अहम आहे, हीउ इंतिहाई डिघो डिस्कस थींदो, इन जे करे हिन में असां 2 एपिसोड कंदासीं त जीअं असां पंहिंजी ॻाल्हि पूरी चई सघूं ऐं असांजे नाज़रीन ताईं इहा ॻाल्हि सवलाईअ सां सम्झ में अची वञे त ॿोलीअ जी इंपॉर्टेंस छा आहे। नेल्सन मंडेला जी ॻाल्हि मां तव्हांजे आरो करे चुको आहियां। अच्छा, हाणे असांजो शेख अयाज़ जी जेका शाइरी आहे, अयाज़ साहिबु चयो त जे तूं पंहिंजी ॿोलीअ में पंहिंजी माउ चवंदे त तोखे ॿी का बि ॿोली साहु न ॾींदी, छाकाणि त माउ जी ॿोलीअ जी पंहिंजी इंपॉर्टेंस आहे। नारायण श्याम जेको ॿोलीअ सां मनफ़ी रवैयो आहे, उन जी परोड़ कंदे नारायण श्याम चयो त अला ईअं मथे जो किताबनि में पढ़िजे, हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। हाणे हीअ त नारायण श्याम जो शेर आहे, जंहिंमें सिधी सही ॻाल्हि इहा आहे त असांजे रवैये जी ॻाल्हि थो करे। जॾहिं असां पंहिंजी ॿोलीअ खे छॾींदासीं त यकीननि हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो असांजी ॿोली नापेद थी वेंदी, ॻाल्हाइण वारा घटिजी वेंदा ऐं ॿोली असांजी मरी वेंदी। पर ईअं थियणु न ॾिबो, छाकाणि त दुनिया में सिंधी ॿोली हिकिड़ी क़दीम ॿोली आहे, रवायतुनि जी अमीन ॿोली आहे, इन जो हिकिड़ो हज़ारे सालनि जो पस मंज़र आहे। इन जे करे इहो तय आहे त सिंधी ॿोली जीअरी रहणी आहे, जीअरी रहंदी। शर्त इहो आहे त असां हुनखे ॻाल्हाईंदा रहूं। लतीफ़ साईं सिंधी ॿोलीअ में जॾहिं शाइरी कई त इहो हिकिड़ो वॾो मैसेज आहे त असां पंहिंजी ॿोलीअ खे अहमियत ॾियूं। अहिड़े तरीक़े सां हिन वक़्त जी जेका ज़रूरत आहे उहा इहा ज़रूरत आहे त असां पंहिंजी ॿोलीअ खे ॻाल्हाइण में को बि आर महसूसु न कयूं, पंहिंजी ॿोलीअ में इल्मु हासिलु करण में को आर महसूसु न कयूं, ऐं पंहिंजी ॿोलीअ में लिख पढ़ करण में को आर महसूसु न कयूं। पर बदकिस्मती इहा आहे जो असांजो जेको मनफ़ी रवैयो आहे उन में असां अजीब हिकिड़ो कॉम्प्लेक्स फील था कयूं, जंहिंजे नतीजे में असां पंहिंजे घरनि अंदरि पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॿोली ॻाल्हाइण खां लवायूं था, शाय फील था कयूं या कॉम्प्लेक्स फील था कयूं, महरूमी फील था कयूं, जंहिंजे नतीजे में असां पंहिंजे नंढड़े ॿार खे पंहिंजी सिंधी यानी मादरी ॿोलीअ जी चीच हथु छॾाए असां हुनखे उर्दू ऐं अंग्रेज़ी ॿोलीअ तरफ़ वठी वञूं पिया।
हिते हिन प्रोग्राम करण जो कतई ॿियो मक़सदु न आहे त असांखे ॿियूं ॿोलियूं न सिखणु खपनि। असांखे सिंधीअ सां गॾोगॾु अंग्रेज़ी ऐं उर्दू ॿोलीअ सां बि प्यारु आहे ऐं यकीनन असां इन ॻाल्हि जा हामी आहियूं त असांखे उर्दू ऐं अंग्रेज़ी ऐं ॿियूं दुनिया जहान जूं ॿोलियूं बि ज़रूरु सिखणु घुरिजनि। पर हिते सिर्फ़ु असां फोकस पंहिंजी मादरी ॿोलीअ खे कयूं था ऐं उनखे दरपेश ख़तरनि खे कयूं था पिया। मिसाल जे तौर ते असांजो ॿारु जेकॾहिं पंहिंजी मादरी ॿोलीअ में पढ़ंदो, सोचींदो ऐं मादरी ॿोलीअ में उनजी अंडरस्टैंडिंग लेवल ठीकु हूंदी त असां शाइर बि पैदा करे सघंदासीं, अदीब ऐं दानिश्वर बि पैदा करे सघंदासीं ऐं असां साइंसदान बि पैदा करे सघंदासीं। इहो त तय आहे त जेतिरो ॿारु क्रिएटिव पंहिंजी मादरी लैंग्वेज में थींदो आहे, ॿी कंहिं लैंग्वेज में न थींदो आहे। जेतिरी ॿार जी क्रिटिकल एनालिसिस पंहिंजी मादरी ॿोलीअ में थींदी आहे, उहा ॿी कंहिं बि ॿोलीअ में न थींदी आहे। इन जे करे अचो त असां पंहिंजी ॿोलीअ खे अहमियत ॾियणु सिखूं। हाणे थींदो ई आहे त असां पंहिंजे ॿार खे जॾहिं पंहिंजी मादरी ॿोली जी बजाए ॿियूं ॿोलियूं कम्युनिकेट कयूं था त नतीजे में थिए ईअं छा थो त ॿारु हिकिड़ी रश में फासी थो वञे। जॾहिं ॿारु रश में फासी थो वञे त उनखां सिंधी ॿोली यानी पंहिंजी मादरी ॿोली उहा बि विसरंदी थी वञे ऐं ॿियूं ॿोलियूं जेके असां उनखे तकड़ में एडॉप्ट करण जी कोशिशि कयूं था, रटाइण जी कोशिशि कयूं था, त उन में बि उनजी परफॉर्मेंस उहा नथी रहे जेका हुजणु घुरिजे। नतीजे में असांजो ॿारु किथे न किथे क्रश थी थो वञे, किथे न किथे ॿारु असांजो कोलेप्स करे थो वञे। ॿार जी क्रिटिकल एनालिसिस डेवलप नथी थी सघे, ॿार जा एक्सप्रेशन्स डेवलप थी नथा सघनि, ॿार जी जेको आहे कॉम्पिटेंसी आहे ॻाल्हाइण जी, शेयर करण जी, एक्सप्रेस करण जी, उहा डेवलप नथी थिए। ॿार जी कॉग्निटिव डेवलपमेंट जेका आहे, ज़हनी ओसर जेका आहे उहा बि नथी थिए। नतीजे में ॿारु असांजो जंहिं रीति परफॉर्म करणु खपे उनखे उहो ई नथो करे सघे। उनजा घणे खां घणा ज़िम्मेवार असां आहियूं। ॿी ॻाल्हि जेका अहम आहे मां करणु चाहियां थो उहा इहा करणु चाहियां थो त असांखे दुनिया जी अज़ीम ॿोलीअ ते फ़ख़्रु हुजणु खपे, न की असांखे महरूमी। असां पंहिंजी ॿोलीअ खे जेतिरो प्यारु कंदासीं, जेतिरो चाहींदासीं, ओतिरो ई असां ऊचो मक़ाम हासिलु कंदासीं। जेकॾहिं ईअं हुजे हा त पंहिंजी मादरी ॿोलीअ खे छॾे ॿियनि ॿोलियुनि जे ज़रिए असां तरक़ी कयूं हा त दुनिया में चाइना कॾहिं बि तरक़ी न करे हा, दुनिया में जर्मन क़ौम कॾहिं बि तरक़ी न करे हा, जापानी कॾहिं बि तरक़ी न कनि हा ऐं दुनिया में कोरियन कॾहिं बि तरक़ी न कनि हा, ईरानी कॾहिं बि तरक़ी न कनि हा। पर असां ॾिसूं था त इन्हनि मुल्कनि, इन्हनि क़ौमुनि पंहिंजी पंहिंजी ॿोलीअ खे सीने सां लाथो आहे, उन में ई हुननि रिसर्च कई आहे, उन्हनि में ई हुननि ॻाल्हायो आहे ऐं उन्हनि में ई हू अॻिते वधिया आहिनि। नतीजे में हुननि खे इज़त बि मिली आहे, नतीजे में हुननि खे शान शौकत बि मिलियो आहे ऐं तरक़ी बि मिली आहे। इहा ॻाल्हि त क्लियर थी वई त दुनिया में तरक़ी माणण लाइ इंग्लिश मीडियम में तालीम हासिलु करणु या इंग्लिश लैंग्वेज खे फोकस करणु ज़रूरी न आहे। इहा त ॻाल्हि क्लियर थी वई। इन जे करे अचो त असां पंहिंजी ॿोलीअ ते ध्यानु ॾियूं ऐं पंहिंजी ॿोलीअ जे शान खे सुञाणूं ऐं पंहिंजे शान खे सुञाणूं। अॼोकी हिन वीडियो जो मैसेज इहो आहे। मां ॿी वीडियो हिकिड़ी ठाहींदुसि उन लाइ ज़रूरु ऐं उन में कुझु सजेशन्स बि ॾींदुसि ऐं उन में कुझु नवां मौज़ूअ बि खणी ईंदासीं जंहिंजो बि तालुक़ु ॿोलीअ सां हूंदो। उमेदु कयां थो त असांजो हीउ प्रोग्राम तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हां असांजे हिन प्रोग्राम खे पसंदि कयो था त असांजे वीडियोज़ खे ज़रूरु शेयर कयो ऐं असांजी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। मोकिलाणी न आहे वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में, अॼु जी कंहिं ॿी ॻाल्हि में हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं जॾां पेर तेॾां ख़ैरु।